अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों एलियसन अब्बासी किताब आहे कोड़ लखपत जो कैदी जेल डायरी लेखक रसूल बख्श फली जो किस्त 35 29/9/1982 ईस्वी। चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज मैं न दूंगा। मेरे यार तुझको आवाज बार बार मैं न दूंगा। चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे दर्द भी तू चैन भी तू दर्श भी तू नैन भी तू। मितवा मेरे यार तुझको बार बार आवाज मैं न दूंगा। चाहूंगा मैं तुझे। रफ़ीअ जे मथे गाने ते अखि खुली आहे राति सवण ऐं ॿ कंबल विझी सुतो हुअसि। आदीअ जो पेर ठरी पिया सो उथी ॿ जोड़ा जोराब पातमि। कल्ह बि ॿाहिरि कोन निकितुसि, अॼु सुबुह जो बि कोन निकितुसि ऐं चकर कोन ॾिनमि। राति शोगन ॾिठोसीं पर लाहौर साफ़ कोन हो, मज़ो कोन आयो। सांवलीअ में बि मज़ो कोन हो। इंदिरा जे रूस जे दौरे ते बहस ॿुधोसीं दहलीअ तां। काफ़ी साफ़ गोईअ सां ॻाल्हि ॿोल थी। मुड़ुसनि खे वॾी अहम एशियाई बल्कि आलमी सियासी ताक़त हुअण जो बि अहसासु हो। ॻाल्हाइण में खुनकी हुयनि। सुबुह जो रफ़ी खे ॿुधायो त साहिवाल सेंट्रल जेल में फ़रारी थी आहे। सज़ाए मौत जा 3 कैदी फांसी घाट जी काल कोठरीअ जूं सीखूं काराईअ सां वढे ॿाहिरि निकिरी भित टुपण लॻा। सिपाहीअ बुर्जीअ वारे ॾिसी विधुनि, फायरिंग कयाईं। 2 मुड़ुस रसियुनि ते बार बार चढ़ण जी कोशिशि कंदे चढ़ी न सघिया। हिकिड़ो चढ़ी भॼी वियो। फ़रारियुनि जा किसा शुरू थी विया। घणो वक़्तु अॻु कैंप जेल मां सज़ाए मौत जे 11 कैदियुनि जी फ़रारीअ जी ॻाल्हि निकिती। हमरान 52 फुट डिघी सुरंग कोठरी, उन जे मिटीअ सां ॿाहिरि मुशक़ती हथां गुलनि ऐं भाॼियुनि पोखण जूं ॿारियूं तयारु करायाऊं त जीअं कंहिंखे शक न पवे। तव्हांजो हिकिड़ी राति 11 जा 11 ई फांसी घाट मां भॼी विया। डिप्टी सुप्रिटेंडेंट ख़बर ॿुधण शर्त राह रबानी वठी हलियो वियो। ताज़ो कुझु साल अॻु सिखनि हिन जेल में सुरंग हईं। बाक़ी के 2-4 ॾींहं हुआ सुरंग पूरी थियण में त इतफ़ाक़ सां ज़बरदस्त मींहुं पियो ऐं हिकिड़े हंधि तां सुरंग वेही रही। फाट फाटी पियो ऐं हमरा रहिजी विया। उन ज़माने में ई म्यांवाली जेल मां सिखनि जो वलर मुड़ुसनि जो सुरंग हणी भॼी वियो। राति सॼी राति पासे वारी बैरक जा सिख जेके कंहिं ज़माने खां क़ैद आहिनि से ॻाईंदा वॼाईंदा रहिया। उहा बैरक सॾ बि सिखनि जी बैरक आहे। अॻूणी ॾियारीअ ते मूंखे इन खंडु ऐं चांवर गिह मोकिलिया हुआ। पोइ पाण चयऊं त सख़्ती आहे। बसि वीचारा जीअं बंदि थिया तीअं बंदि आहिनि। पोइ बि धणी धुणी कोन्हे, न ख़त न पट, पर मुड़ुस आहिनि हिमत वारा। 10-10 12-12 साल बिना मुक़दमे या सज़ा पूरी करण खां पोइ बि पिया आहिनि, पर मुंहं ते रां बि कान्हनि। बाक़ी को वझ थो मिलेनि त पोइ जोगी न कंहिंजा मिट। अॼु मोकल आहे, जेल बंदि आहे, आवाज़ बंदि आहिनि। हीअ जेल लाहौर शहर खां 16-17 मील परे आहे। टैक्सीअ ते 50-60 रुपया भाड़ो थो थिए। बसियुनि जो इंतज़ाम पूरो कोन्हे। शाम खां पोइ बस कान मिलंदी। सिख लॻा पिया आहिनि, बाक़ी हूअं सन्नाटो आहे। सुबुह जो पंजाब जी तारीख़ ते कलाक ॿ तबादला ख़्यालु कयो अथऊं। कुझु पाकिस्तान जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल थी आहे। कुझु भुटे साहब जी तारीख़ी किरदार जो ज़िक्र ख़ैरु थियो आहे। हाणे हमरा ॿाहिरि वियो आहे, अंदरि ॿाहिरि माठ आहे। परे रेल जी कूक थी आहे, ज़हन ख़ाली आहे। हर क़िस्म जे अहसासनि जज़्बनि ऐं सोचुनि खां कॾहिं कॾहिं ज़हन खे छुटी ॾियणु ज़रूरी आहे। ख़ाली दिमाग़ में अजीब आज़ादी ऐं सुकून जो अहसासु थो ॾियारे। बीमारीअ जो हिकिड़ो फ़ाइदो बि आहे। दिमाग़ सोचुनि जी लाॻीते दॿाउ खां कुझु वेसाई हासिलु करे थो। जन ते अहिड़ो दॿाउ आहे, मूं ते कोन्हे। तन लाइ बीमारीअ जे ख़ात्मे खां पोइ जा 2-3 ॾींहं ॾाढे मज़े वारा थींदा आहिनि। माण्हू पाण खे नऊं ॼावल ऐं हल्को हल्को महसूसु कंदो आहे। घच वक़्त खां पोइ कमरे खे जाचे ॾिठो अथमि। दर ॾांहुं मुंहुं करियो कुर्सीअ ते वेठो आहियां। मेज़ जो परियूं पासो 2 सिरूं रखाए थोरो उभो करायो अथमि। बिस्तरे ते राति वारी सवण ऐं 2 कंबल पिया आहिनि। विहाणे तां छिव लही वई आहे। रेडियो बि बिस्तरे ते ई रखियो आहे। साॼे पासे महदीअ जी खट पई आहे। पेरांदी दर ॾांहुं आहे 2 खटुनि जी। महदीअ जे कॿट में बुले शाह जो कलाम ऐं 2-3 ॿिया किताब, ओवल्टीन, ग्लूकोज़ ऐं खीर जा डब्बा, बिस्कुटनि जा पैकेट ऐं हेठि फ्रूटनि जा पैकेट रखिया आहिनि। उन्हनि मां के मुंहिंजा आहिनि जे मूं खेसि रखण लाइ ॾिना आहिनि, जो घर हलाइण जो इंचार्ज आहे। मुंहिंजो हिकिड़ो रेक मुंहिंजनि ऐं जेल जी लाइब्रेरी जे किताबनि रिसालनि सां भरियल आहे। हिकिड़ी टेबल ते बि किताब रखिया आहिनि। मुंहिंजो रेक महदीअ जे खट जे साॼे पासे ऐं ॿी मेज़ मुंहिंजी खट जे खाॿे पासे रखी आहे। उन ते जुराबनि जो जोड़ो ऐं दवाउनि जूं शीशियूं पियल आहिनि। डोलीअ में मुंहिंजो सामान रखियो आहे। अलाए कहिड़ो आहे, मूंखे ख़बर बि कान्हे। कॾहिं कॾहिं उन मां अलाए कहिड़े ज़माने जूं शयूं निकिरी ईंदियूं आहिनि। कॾहिं ॾिसां त बादाम पिया आहिनि, कॾहिं ॾिसां त बिस्कुट रखिया आहिनि,
कॾहिं जाण निकिरियो अचे, जेकी रखां सो विसरियो वञे। जॾहिं सख़्तु ज़रूरत पवे ऐं कबट खुले का शइ हथ अचे। मथां दवाऊं रखियूं आहिनि, वीहारो खनि शीशियूं, अक्सर क़ैदियुनि खे बि कमु ईंदियूं आहिनि। ॿी टेबल ते कापियुनि जी बि हिकिड़ी सथी लॻी पई आहे। लतीफ़, वारिस शाह, शाह हुसैन, अलामा जुमा, मिस्री, हसामुद्दीन राशिदी ऐं कई ॿिया अदीब, शाइर ऐं दानिश्वर बि पाण में गॾिया वेठा आहिनि। साम्हूं टीवी रखी आहे, पुठियां कपिड़ा टंगिया पिया आहिनि, नीरी सलवार, स्वेटर, असलम वारो तारीख़ी यादगार कोट जो हर साल पहिरबो आहे ऐं टवाल गंजूं। साम्हूं हीटर, कूलर, 2 टे खोखा मथे रखिया आहिनि। साम्हूं खाॿे पासे रंधिणो आहे, हीटर ते रोज़ु ज़फ़र खीर उभायो साड़ियो छॾे। रोज़ु ॿिए ॾींहुं मिस्त्री अचे, ठाहे या तार नई घुराइण लाइ चवे। ज़फ़र खां पुछ त उनखे ख़ुदा जी ख़बर। पछतो गाॾड़ो उर्दूअ में चवंदो, मैं तो इधर बैठा था जी, खुद ब खुद जाने कैसे आग लग जाती है, मेरा तो कोई कसूर नहीं है जी। ॾिस खणी त मासूम, बावकार ऐं दरवेश, ॻाल्हि सदाईं पंहिंजी हलाईंदो, वॾो लेक्चर शुरू कंदो, इशारा ॾींदो, तमामु फज़ीलत ऐं सब्र सां ॻाल्हि सम्झाईंदो, पर मञींदो कुझु बि कोन। अदब बेहद, मंजता बदिरां अंगूठो, पर सभु कुझु कुर्बाइत ऐं पंहिंजाइप वारे नमूने। हाणे अहिड़े माण्हूअ खे माण्हू छा करे। हिकिड़े ॾींहुं कमरे खे बाहि ॾेई छॾियईं, मस मस विसाईंसीं, मञे बि न। लेक्चर शुरू, मैंने कुझु नहीं किया जी। मीम ऐं मूंखे बाहि वठी वई, रांभाड़ करे मथस मलामतूं कयूंसीं, शाम जो रोई आयो। मुझको बदली कराओ जी, आपका कसूर नहीं है, मेरा कसूर है जी। 17-18 सालनि जो आहे, शादी ताज़ो कई अथसि, ज़ाल खे यादि करे पछतो में ॾोर पियो ॾींदो आहे। ॾाढी दर्दनाक विछोड़े जी धुन हूंदी आहे। मीम संदसि साह कब्ज़ करे संदसि समूरियूं हुजतूं ऐं फज़ीलत वारा दलील रद्द करे खेसि ज़बरदस्तीअ सुठो बोरची बणाए वियो आहे। काल्ह पुछियोमांसि त मीम कीअं हो। बहुत अच्छा था जी, और कोई होता हमसे बेजार होता छोड़ देता, उसने मुझे सब कुछ सिखाया जी। पहाड़नि जी कठोर ज़िंदगी माण्हूअ में केॾी न गहराई ऐं केॾो न वज़न थी पैदा करे। ॿार में निहार त बि ॼण को शींहं मुड़ुसु ऐं बावकार ऐं सम्झू इंसानु अॻियां बीठो आहे। ज़फ़र ते कॾहिं तमामु घणी कावड़ ईंदी अथमि ऐं मथसि कावड़ में मलामत कंदो आहियां, पोइ खणी संदसि मुंहं में निहारींदो आहियां त हू मूंखे एॾो वॾो, एॾो बुर्दबार ऐं एॾो गहरो नज़र ईंदो आहे जो आउं लॼी थी वेंदो आहियां त हीउ लफ़्ज़ मूं केॾे वॾे माण्हूअ खे चई विधा। फिल्म पाकीज़ा अचणी आहे, अमर तसर था, पर टीवी आंगूठो कढियो बीठी आहे, शायदि का ख़राबी आहे। मालूम थियो असांजे टीवीअ जो ॾोह कोन्हे, खोड़ीअ खे घुमिरो आहे, ज़ुकाम जिंद नथो छॾे, राति पइजी वई आहे, डॉक्टर खे लिखियो अथमि। मुंहिंजो प्यार तूं आं, साह सिंगार तूं आं, आबिदा ऐं यूसुफ इमदाद जो गीत पिया ॿुधाइनि, वणिया आऊं उहा ई ज़ात तूं पाण सुञाण जो सुपरी अला। लतीफ़, वहीद अली, ताकी डूंगर ॾोरियां जान विहा में राति। पहिरीं सम्झ में त चए थो त जेसीं ॾींहुं आहे, सिज बीठो आहे, राति कान पई आहे, तेसीं डूंगर ॾोरियां। सोचियमि त लतीफ़ जे सोच जी बुलंदीअ जे ख़्याल खां कसी सिट आहे, पर ॾिठमि त न, हीअ त किसो ई ॿियो आहे, सिटक आहे छा। मूं अॼु ई गौर कयो आहे मथसि, मतिलबु त राति जेसीं नथी ख़तमु थिए तेसीं डूंगर सां मुक़ाबिलो बंदि करणो कोन्हे। 7 बजा टीवीअ में साहु पियो, चयऊं त बिजलीअ जी सप्लाई बंदि हुई सॼे शहर लाइ। बहरहाल फिल्म ॾेखारियऊं पाकीज़ा, जो जहिड़ो नालो हो तहिड़ी हुई। घणे ज़माने खां पोइ हिकिड़ी अहिड़ी फिल्म ॾिठमि जेका चोटीअ जे फ़नकारनि, डायरेक्टर, मौसीकार, प्लेबैक सिंगर वग़ैरह जी हुई ऐं हुई बि निहायत दिलचस्प ऐं वॾी समाजी मक़सद वारी। केतिरियुनि जायुनि ते बिल्कुलु न चाहींदे मुंहिंजूं अखियूं आलियूं थी वियूं ऐं गलो बार बार भरिजी आयो। फिल्म पूरी थियण खां पोइ बि रूह ते हिकिड़ी उदासी ऐं नामालूम गहरो ॾुख छांयल रहियो। महफ़िल ज़बरदस्त हुई, पर समाजी तरह बेमक़सद हुई। हीअ समाजी तरह बामक़सद हुई, हीअ समाजी तरह ॿी शइ हुई। कमाल अमरोवी वाक़ई कमाल जो माण्हू आहे। देर सां जेलर रज़ा कंपाउंडर खे वठी आयो। कंपाउंडर बताल ऐं टरड़ो राणो हो। अॻुवाट तंबीअ कईमांसि त तुंहिंजो रिकॉर्ड ख़राबु आहे, सुई ठीकु हणिजि। रज़ा बि चयसि त बि सूर करायईं, पर एतिरो न। वरी बुख लॻी अथमि, फिल्म जे तासिर करे निंड बि नथी अचे, सभु सुता पिया आहिनि। 2 बिस्कुट खाई सुम्ही थो रहां।
हालांकि ज़रूरत चांहि जी आहे, पर ज़फ़र वीचारो वञी सुतो आहे, उन जी निंड कहिड़ी ख़राबु कजे। कॾहिं कॾहिं तारीख़ सां गॾु अहसास बि पाण खे दोहिराईंदा आहिनि। अॼु मूंखे ईअं थो लॻे ॼणा कंहिं इस्पताल में आहियां, वधीक सोचां थो त इस्पताल में ॼाम शोरो, ऐं तॾहिं जॾहिं जिगर जी तकलीफ़ करे पहिरियों दफ़ो उते वियो हुउसि ऐं आहिस्ते आहिस्ते ठीकु थियणु शुरू थियो हुउसि। इंजेक्शन जी उहा ई बुई बदन में, उहा ई राति रोशनी ऐं अकेलाई। दरअसल मुंहिंजो बदन अहिड़ो निस्तो कोन्हे, पर त बि कुझु त असरु आहे 2-3 ॾींहंनि जे ज़ुकाम जी महिरबानीअ जो ऐं ॿाहिरि निकिरी चुरपुर न करण जो। मैदी चए थो, तोखे मुंहिंजी नज़र लॻी आहे, असीं कार जी भाउ आहियूं। मूं चयो, असांजे ॻोठ हली पुछा कर त असांजी नज़र कीअं आहे। बहरहाल मुंहिंजी सिहत अॼुकल्ह आलीशान आहे, अॻे केतिरनि सालनि में अहिड़ी कान रही आहे, पर ही ज़ुकाम ऐं सुयूं ज़रूरु ॿेड़ी ॿोड़ींदियूं। 30/9/1982 ईस्वी। अॼु थोरो देरि सां उथियुसि, राति निंड कान आई। देरि ताईं लाचार मेहदी अनवर खे जाॻाए खांसि 2 मिलीग्राम डाइज़ापाम गोरी वरितमि। उन जी चौथी पती खाधमि त बि निंड वठी वई। चौधरी शरीफ़ मिलण आयो, शाम जो सुई हणण ईंदो मेहदी अनवर। सेलिक हैरिसन अमरीकी सहाफ़ी, जंहिं अमरीकी कांग्रेस में पाकिस्तान खे अमरीकी हथियार ऐं ॿी इमदाद मिलण जी मुखालफ़त कई हुई, तंहिंजो बलोचिस्तान बाबति मशहूरु किताबु अफ़गानिस्तान जे पाछनि में, जेको बलोचिस्तान जी सियासी सूरत हाल बाबति आहे ऐं जंहिंजे ख़िलाफ़ु पाकिस्तान जे रुजियत परस्त प्रेस में तमामु घणी घोड़ा थी हुई, तंहिंखे लॻो पियो आहे। मानीअ महिल ॾाढी उतावलाईअ सां चयाईं, सरकार, हिन किताब में त तव्हांजा ॾाढा ज़िक्र आहिनि। ईअं चई पढ़ी ॿुधाइण लॻो। ॾिसिजे थो त ॿियनि कनि पाकिस्तान जे तरक़ी पसंद लीडरनि सां गॾु अवामी तहरीक ऐं मुंहिंजो बि ज़िक्र आहे। हैरिसन मुल्क जी 13 तरक़ी पसंद धड़नि मां बंगश ऐं अवामी तहरीक खे वधीक अहम तस्वर करे थो। उन में बि तहरीक खे बलोचिस्तान जे हवाले सां बलोचनि जी वधीक वेझो ॼाणाए थो। नाज़िशी ग्रुप जो ज़िक्र कंदे लिखे थो, हिन ग्रुप जो नाले मातर लीडर इमाम अली नाज़िश आहे, जो हिकिड़ो गोशा नशीन नज़रियादान आहे, जेको हिकिड़ी कमान कंदड़ हस्ती तौरु उभरी न सघियो आहे। हू हिन पार्टीअ जी लीडरशिप जे महाजर नोयत जी अलामत आहे। संदसि खाॿे धुर जा हरीफ़ संदसि तनज़ीम खे मटरवन जी महाजरनि जी कम्यूनिस्ट पार्टी सॾीनि था। ॿी कंहिं शइ न हुजण करे सोवियत यूनियन नाज़िश जे ग्रुप लाइ पंहिंजी तरजीह जो इज़हार पियो कयो आहे। मॉस्को नाज़िश वारनि सां मुख़्तसर अरसे लाइ 1970 ईस्वीअ में बि कावड़ियो हो, जॾहिं उन इहा पार्टीअ सोवियत यूनियन तरफ़ां भुटे जी हुकूमत जी ताईद जी ॻाल्हि जी पोइवारी करण खां इनकार करे छॾियो। बहरहाल सोवियत नुमाइंदनि हमेशह उन्हनि 13 खाॿी धुर जे धड़नि में लाॻीती दिलचस्पी पे वरिती आहे, जेके पाकिस्तान में खाॿी धुर जे अॻुवाणी करण लाइ हिक ॿिए जा मदे मुक़ाबिला आहिनि। उन्हनि 13 धड़नि मां जेके 2 धड़ा सभ खां अहम आहिनि, से बलोचिस्तान बदिरां ॿियनि हंधनि ते आहिनि। उहे आहिनि मज़दूर किसान पार्टी, जंहिंजो अॻुवाण फज़ल बंगश आहे ऐं जंहिंजी पश्तून इलाइक़े में मज़बूत तनज़ीम आहे, ऐं ॿी रसूल बख़्श पलीजे जी अवामी तहरीक। पलीजो जेको कंहिं ज़माने में माओइस्ट हो, सो बुनियादी तरह हिकिड़ो सिंधी क़ौम परस्त आहे। अॻिते हली सिफ़ो 139 ते मूंखे मार्क्सी सिंधी क़ौम परस्त रसूल बख़्श पलीजो सॾे थो। बलोचिस्तान सां वास्तो रखंदड़ हर चुरंदड़ पुरंदड़ माण्हूअ जो ज़िक्र कयो अथसि। भुट्टो, मीर बख़्श मरी, बिज़ंजो, मेंगल, बुगटी, शेर मोहम्मद मरी, ख़ैरजान बलोच जेको हाणे वापार पियो करे, कादर बख़्श निज़ामाणी, शहज़ादो अब्दुल करीम, मीर हज़ार रंजाणी, ईरानी बलोचिस्तान जी क़ौम परस्तनि दादशाह, जुमा ख़ान पठान, वली ख़ान ऐं ॿियनि तमामु घणनि जो अहवालु आहे। बुगटी, मरी, मेंगल ऐं बिज़ंजे खां इंटरव्यू वरितलु अथसि। अमरीकी सरमाएदार साम्राज्य जी नुक़्ताए नज़र अथसि। पुरियत इनकलाब जो दुश्मन आहे। हर इनकलाब खे रोकण लाइ हिकमत अमली तॾहिं ठही सघंदी जॾहिं हक़ीक़तूं जीअं जो तीअं मालूम हुजनि। हिकिड़े जी ॿी ॻाल्हि कयल न हुजे, उहो सेलिक हैरिसन कयो आहे। हिकु आलमानी शइ लिखी अथसि, पर उन जो अंदाज़ सहाफ़ियाना आहे, यानी दिलचस्प ऐं हल्को फुल्को, सुई सघे सुधी ॻाल्हि मालूम करे लिखी अथसि। इंटरव्यूअनि में त जेकी माण्हुनि जे अंदर में हो, सो बि ॿाहिरि कढी आणे रखियो अथसि। पुठियां का ॻाल्हि रही कान।
थुलियुनि थुलियुनि ॻाल्हियुनि तां राज़दारीअ जो पर्दो सफ़ा खणी सॼी ॻाल्हि पधिरे पट करे छॾी अथसि।